मच्छ हज़ार भाङा थींदी सुहिणी। ऐं नारायण श्याम चयो हो त अला ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। हिन वक़्तु वरी सिंध जे अंदरि सिंध जे विराङे जे लाइ हिकिड़ी मुनज़्ज़म मुहिम शुरू कई वई आहे ऐं उहा मुहिम उहे ई माण्हू शुरू करे रहिया आहिनि जेके माण्हू माज़ीअ में पंहिंजे फासिस्ट सियासत, नस्ल परस्त सियासत जे करे सिंधियुनि जा खून कंदा रहिया, सिंधियुनि खे पंहिंजे घरनि मां दरबदर कंदा रहिया, सिंधी नियाणियुनि जूं अस्मत दरियूं कंदा रहिया। अॼु उहे चवनि था त कराचीअ खे अलॻि सूबो ठाहियो, या वरी चवनि था त कराची वफ़ाक़ जे हवाले कयो। हीअ मजमूई जेका सूरताल ठही आहे, इहा सूरताल गुज़िरियल 1.5 साल खां पंहिंजे अॻियां गुज़री आहे। थियो छा आहे त जॾहिं हीअ सॼी रिजिम चेंज थी आहे त 2-4 मीटिंग्स अहिड़ियूं कराची ऐं इस्लामाबाद रावलपिंडी में थियूं आहिनि जिन में कराचीअ जा सनतकार मौजूदा चीफ ऑफ आर्मी स्टाफ वटि इहो चवंदा रहिया आहिनि त जेसीं तव्हां कराची खे अलॻि न कंदो तेसीं ताईं मुल्क मुआशी तौर ते पंहिंजनि पेरनि ते न बीह सघंदो। हिकिड़ी त रिपोर्ट अहिड़ी बि आई त उन रिपोर्ट मुताबिक़ 16 कलाकनि जी तफ़सीली मीटिंग थी। उन 16 कलाकनि जी तफ़सीली मीटिंग में कराचीअ जे सनतकार, जंहिंमें उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको माइंड सेट आहे, महाजर माइंड सेट, उहो बि हो, त पंजाबी सनतकार बि हो। उन्हनि जो गॾियल मुतालबो हो त कराचीअ खे अलॻि सूबो कयो वञे। उहो जेको पाण माज़ीअ में पढ़ियासीं, जंहिं टर्मिनोलॉजीअ खां पाण हींअर इनकारी आहियूं, असांजा दोस्त, असांजा साथी टर्मिनोलॉजीअ खां इनकारी आहिनि। साईं जियमसद लिखियो महाजर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद। उन पंजाबी महाजर मुस्तक़िल मफ़ाद जे बुनियाद ते इहो तय थियो त इन जे लाइ माहौल ठाहियो वेंदो। पोइ तव्हां ॾिसो त जेके फासिस्ट कुवतूं आहिनि, ख़ुसूसन MQM लंडन ऐं MQM पाकिस्तान, ॿई धुरियूं गॾिजी, ऐं उन में हाणे वरी जमा इस्लामी जी बि एंट्री थी आहे। उन्हनि सभिनी धुरियुनि गॾिजी सिंध खे भाङा भाङा करण लाइ रिथाबंदी सां, मुनज़म नमूने सां, इंतहाई मनसूबाबंदी सां मुहिम शुरू कई आहे। ऐं हाणे पाकिस्तान जा समूरा इलेक्ट्रॉनिक जा जेके मीडिया सेल्स आहिनि, उते तव्हांखे कॾहिं फारूक सत्तार मिलंदो, कॾहिं तव्हांखे मुस्तफ़ा कमाल मिलंदो, इन क़िस्म जा खोड़ बहस यूट्यूबर ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि उहे बि कनि पिया। सिंधियुनि या सिंध ॾोहो कहिड़ो कयो? सिंध को हिकिड़ो सूबो त न हो न माज़ीअ में। 1843 में सिंध हिकिड़ो आज़ाद वतन हो। चार्ल्स नेपियर सिंध ते हमलो कयो, सिंध आज़ाद वतन मां ग़ुलाम थी। पोइ अंग्रेज़नि ठीक 4 सालनि खां पोइ सिंध खे बम्बई सां गॾियो, ऐं पोइ ही 1 सदीअ ते मुहित हिकिड़ो वक़्तु हो जेका सिंध पंहिंजी शनाख़त गुम करे वेठी। ऐं पोइ जॾहिं वक़्तु हो त सिंध पंहिंजी शनाख़त ॿीहर हिकिड़े आज़ाद वतन वारी वापसि वराए, उहो वक़्तु असांजे उन वक़्त जे क़यादतुनि जे हथनि मां वियो, शौरी या लाशौरी तौर ते। अंग्रेज़नि जे मनसूबे बंदी जो जेको हिसो हो, उन हिसे में असांजा क़ौमी अॻुवान शामिल थी विया। हाणे वतन असांजो पाकिस्तान जे हिन रियासत जो हिसो थी वई, ऐं हिकिड़ी तमामु वॾी उथल पुथल थी 47 में। असांजा 22 लख माण्हू सिंध जा, जेके वकील हुआ, उस्ताद हुआ, वापारी हुआ, आबादगार हुआ, सिंधी हिंदू जेके समाज जी रीढ़ जी हॾी हुआ, सिंध जा हिकिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू ऐं हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके सिंध जी ख़ुशहाली जो सबबु हुआ, इल्म, तइलीम, अदब, हर फील्ड में उहे अॻ भरा हुआ। उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो वतन छॾाए वियो, ऐं पोइ यूपी, सीपी ऐं भारत जे मुख़्तलिफ़ हिसनि मां, इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू उहे अची सिंध में गॾु कया विया। ऐं पोइ उन्हनि खे हिकिड़ी मुनज़म रिथाबंदी सां ख़ासि तौर ते सिंध जे वॾनि शहरनि कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ासि उन्हनि में आबाद कयो वियो। हाणे उहे वराए हुतां थी हाणे अची कराचीअ में गॾु थिया आहिनि। हाणे उहे चवनि था त कराची असांखे अलॻि करे ॾियो। गुल प्लाज़ा जो वाक़ियो छा थियो? हिकिड़ो
हिकिड़े प्लाज़ा खे बाहि लॻी आहे। अहिड़ा वाक़िया त बल्दिया फैक्ट्री वारा बि थिया। पाण सभिनी खे ख़बर आहे त उन्हनि वाक़ियनि में केरु हुआ। सिधी तरह उन में ही फासिस्ट हुआ, ही दहशतगर्द हुआ। 259 माण्हुनि खे हिननि जीअरे केमिकल हारे दरवाज़ा बंदि करे उनखे बाहियूं ॾेई साड़े छॾियो। इहो चइजे त सिंध जा वॾेरा इक़्तिदार ते क़ाबिज़ आहिनि। इन करे कराचीअ खे अलॻि थियणु खपे, हुनखे वफ़ाक़ जे हवाले थियणु खपे। बाबा वफ़ाक़ बि मर्कज़ इन सिंध खे ॾिनो छा आहे? सिंध खे त फुरियो ई लुटियो आहे। सिंध जो त सभु कुझु खणी विया आहिनि। हाणे तव्हां कराचीअ खे वफ़ाक़ जे हवाले कयो था ऐं इहो मुतालबो कयो था, माना तव्हांखे कराची सिंध खां अलहदा खपे, कंहिं बि शिकिल में तव्हांखे अलहदा खपे। मामिलो पीपुल्स पार्टी जे वॾेरनि जो कोन्हे, मामिलो मजमूई तौर ते पाकिस्तान जे फेडरेशन जे अंदरि हक़ीक़ी हुक्मरानी जो आहे, हक़ीक़ी अवाम दोस्त माण्हुनि जो आहे। त उहे इक़्तिदार में अचनि। ही हुचारा जेके आहे अशराफिया असांजो तबिक़ो आहे, उन अशराफिया तबिके जी हिन हुक्मरानी जी तिर्ज़ जे करे न सिर्फ़ सिंध जे अंदरि, न सिर्फ़ सिंध जे गादी हंधि कराची जे अंदरि ख़राबु हुक्मरानी आहे, पर सॼे पाकिस्तान में किथे सुठी हुक्मरानी आहे? त पोइ सुभाणे कोयटा जा माण्हू चवनि था असांखे वफ़ाक़ जे हवाले कयो, सुभाणे पिशावर जा माण्हू ऐं लाहौर जा माण्हू बि चवंदा त असांखे वफ़ाक़ जे हवाले कयो। त ही महाजन माइंड सेट ऐं पंजाबी महाजन मुस्तक़िल मफ़ाद, इन्हनि ॿिन्ही गॾियल तौर ते ही फ़ैसिलो करे वरितो आहे त हर सूरत में सिंध खे ॿ टुकर कंदा, भाङा भाङा कंदा। अहिड़ी सूरताल में सिंध जा जेके ग़ैरतमंद तव्हां पुट ऐं धीअरूं आहियो, तव्हांजो कहिड़ो किरदारु हुजणु खपे, असांजो कहिड़ो किरदारु हुजणु खपे? असांखे पंहिंजे वतन जे बका जे पासे बीहणु खपे या जेके वतन खे भाङा भाङा कनि था उन्हनि सां गॾिजी बीहणु खपे? असांखे पंहिंजनि पार्टी जे लीडरनि खां पुछणु खपे त उहे छो ख़ामोश आहिनि, जिन माज़ीअ में इन्हनि फासिस्टनि सां, एमक्यूम सां, हुचारनि सां, दहशतगर्दनि सां इताद कया, जेके हाणे वेझर में उन्हनि जे दरनि जूं हाज़िरियूं भरे आया, घरनि ते विया, उन्हनि खे भाकुर पाए उन्हनि जूं आजाऊं कंदा रहिया आहिनि, उहे पंहिंजे रवे में तब्दीली कंदा या अञा सिंध जे भाङा भाङा थियण जो इंतज़ारु कंदा? उन्हनि खां पुछाणो कयो त बहसियत क़ौम जे, बहसियत सिंधीअ जे, तव्हांखे पंहिंजे वतन सां गॾु बीहणो खपे या तव्हांखे पंहिंजे वतन जे दुश्मननि सां गॾु बीहणु खपे? इन करे वक़्तु अची वियो आहे त असीं लकीर कढूं। वक़्तु अची वियो आहे त असां सिंध जा मालिक थियूं। सिंध जे मौजूद क़ौमी वहदत जे बका जे लाइ असां पंहिंजो आवाज़ बुलंद कयूं ऐं पोइ उहो आवाज़ को कमज़ोर आवाज़ न हुजे। हेतिरा सारा ज़िंदा इंसाननि ऐं सिंधियुनि जो ही वतन आहे, करोड़नि सिंधियुनि जो वतन आहे। उहो आवाज़ एॾो सगारो हुजणु खपे जो ही जेका नई जेका ही रिंगट शुरू थी आहे, उन रिंगट खे मुस्तक़िल तौर ते बंदि थियणु घुरिजे।